नाज़रीन, अवामी नीयत में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सॼे मुल्क में अॼु योम दिफ़ा इंतहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। योम दिफ़ा जे मौक़े ते मुल्क जे बानी क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह जी मज़ार ते गार्ड्स जी तब्दीली जी पुरवकार तक़रीब मुनक़द की। क़ाइदे आज़म जी मज़ार ते गुल चाढ़िया विया ऐं फातिहा ख़्वानी कई वई। आर्मी हेडक्वार्टर जे GHQ में योम दिफ़ा पाकिस्तान जे मुख्य तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा शहीदनि जी यादगार ते गुल चाढ़िया ऐं फातिहा ख़्वानी कई है। पाक फ़ौज जे दस्तनि बि सलामी पेश कई है। सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे एयर वाइस मार्शल शकील गज़फ़र चयो आहे त 6 सेप्टेम्बर ते पाक फ़ौज जे जवाननि जवान मिर्दी सां दुश्मन जो मुक़ाबिलो कयो है। असांजी क़ौम पाक फ़ौज जे आला कारकर्दगी ते फ़ख़्रु आहे। असां मुल्क जे ख़ातिर जान जी कुर्बानी ॾींदड़ शहीदनि जा थोराइता आहियूं। हिन चयो त 6 सेप्टेम्बर 1965 ते क़ौमी सलामती सभिनी खां वॾो ख़तरो पेश आयो हो। असांजी फ़ौज पाकिस्तान जी बका जी जंग विड़ी हुई, जंहिंमें असांजो मुक़ाबिलो वॾे दुश्मननि सां हर पाक फ़ौज जे जवान जान जी बाजी लगाए दुश्मन जे ठिकाननि खे तबाह कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।